वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। बाबा बाबा मूं साले सां सब कुछ ॻाल्हाए छॾियो आहे। पहिरीं ॻाल्हि इहा त मां टिन्ही ॿारनि जे शादीअ जो ॿार लाहिण जी कोशिश कंदुसि। एक नंबर ॿी ॻाल्हि त जॾहिं मूंखे कुदरत मौक़ो ॾिनो आहे त छो न पंहिंजो फर्ज़ बख़ूबी लाहे छॾियां। छा सलाह तुंहिंजी? बाबा मां त अदा साले सां शादी वारी ॻाल्हि ते रोज़ विढ़ंदी आहियां। जे उम्र में माण्हू नाना ॾाॾा थियो पिया घुमनि, मुंहिंजो भाउ अञा कुंवारो पियो घुमे। वरी मूंखो ॾिस, ॾंद खाई अची चपन खे लॻो आहे, अञा तो चए त मूंखे बाबा मेलो घुमाए। बाबा मुझे डिंगन भाइरन के केर समझाए? मां जो वेठो आहियां। ये समझ त उन्हनि जे छुड़वागीअ जा ॾींहं ख़तम, लाला माल खलास। ये जेको वॾे में वॾो जेको फिक्र आहे मूंखे, वो तुंहिंजी शादीअ जो आहे। ॾिस न बाबा, हयातीअ ते कहिड़ो भरोसो, को भरोसो कोन्हे। मां ज़िंदा ई इन करे आहियां शायद मां पंहिंजे औलाद जूं ख़ुशियूं पंहिंजनि अखियुनि सां ॾिसां। बस इहा ई मुंहिंजी आख़िरी उमेद आहे अमा, इहा ई आख़िरी उमेद आहे। बाबा हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ज़हन में रखी छॾ, तोखे मां पंहिंजे विहांउ करण जो पूरो पूरो हक़ थो ॾियां। जेकॾहिं तुंहिंजी मां ज़िंदा हुजे हा न, तो शायद मूंखे ये लफ़्ज़ पुछड़ा न पवंदा। जेकॾहिं तूं कंहिंखे चाहीं थी या जिथे भी चाहीं थी, जंहिंखे भी तूं पसंद करी थी, बाबा तूं मूंखे बेधड़क थी ॿुधाए। मां हुन में अशद राज़ी आहियां। बाबा तूं चुप छो आहीं? मां नंढी दिल वारो, तंग नज़री वारो रिवायती माण्हू कोन आहियां। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾ, जेतिरा मुंहिंजे पुटनि जा हक़ आहिनि न, ओतिरा तुंहिंजा भी हक़ आहिनि मूं ते। तूं कंहिं क़िस्म जो फिक्र न कर। बाबा मां पंहिंजी मर्ज़ी अवां ते ही अदा साले ते छॾी आहे। साले वते तो ये बेफिक्र थी घुमा दो, तोखे खबर ना है जा शेरों सा के पुलिस पकड़े वई आहे। इहा त पक ई त इहो कमु हिकु न हिकु ॾींहुं थियणो आहे, पर अॼु थींदो इहा पक न ई। इन जी माना तोखे का भी गिरती कोन्हे का? सोड़ा कबीर साईं जो ॾोहिड़ो मूंखे हिकिड़ो ॾाढो यादि थींदो आहे। अरे बाबा हिन टेम शायरी ॿुधाइण जो टेम ना है, कम जी ॻाल्हि ॿुध। अरे यार तूं ॿुध त सही। कबीरा तेरी झोपड़ी गुलकड़ों के पास, जो करेगा सो भरेगा, तो क्यों रहते हो उदास? सो पंहिंजो छा वो कोई वञी कुटनि से। साले मूंखे त हुनजी परवाह करणी पवंदी न। सारा सालनि खां वठी हुनजे दर जा टुकर खाधा आहिनि। यार सोडा ख़बर तुंहिंजी नथी पई दीनी मान जी त वाणियो आहे अलाए मुसलमान, मासो आहे अलाए तोलो, कॾहिं तो हुन हवेली खां बाग़ी लॻो घुमंदो पियो वते, ऐं हाणे वरी तुंहिंजी दिलि में हुननि खूननि जे लाइ अची मोहबत पैदा थी। वाह ता वाह। यार साले बिना तस्दीक जे हुनखे खूनी कीअं था चई सघूं? ज़ाहिर आहे सोडा एसपी बि ज़रूरु का त तस्दीक कई हूंदी, तॾहिं हुन में हथु विधो आहे। को त खुरपुर मिलियो हूंदुसि न, ईअं कीअं हथु विझंदुसि? चरियो आहे छा? उमर
हिकिड़ो ही वक़्तु आहे जंहिंमें असां ॿई गॾु आहियूं, पर जुदाई जो ख़ौफ़ ऐं विसर जो उल्को असांजी दिलि में रहे थो। पर तमामु जल्द असांजो उहो वक़्तु अचण वारो आहे जो असांजे विच मां ई जुदाई जो वक़्तु कोरजी ख़तमु थी वेंदो, गुमान यकीन जो उल्को ख़तमु थी वेंदो ऐं असां ॿई बेफ़िक्र थी ज़िंदगी गुज़ारींदासीं। रब पाक तुंहिंजी ज़बान मुबारक करे। मुंहिंजी दिलि हमेशह ई अंदेशनि सां भरियल हूंदी आहे त सुभाणे जी मुठ में अलाए छा लिकियल हूंदो। तोखे ख़बर आहे मुमल त सुभाणे असांजी अॼु जी कुख मां जनम वठंदो आहे। जेकर अॼोको ॾींहुं सफल आहे त सम्झ ईंदड़ ॾींहुं बि सुरो आहे। हीउ जेको इश्क आहे न मलाल, इन जी राहूं औखियूं हूंदियूं आहिनि। आशिकनि जो मिलणु एतिरो ई आसान हुजे हा त न ससी रिड़ जागे हा, न मूमल सेरा जी खाक छाणे हा। तूं मां जदीद दौर जा इंसान आहियूं। इहे जुदायूं ओखापंद गुज़िरियल ज़माने जे आशिकनि में ॾिठा हूंदा, पर अॼोको इंसान घणनि संगरनि खां आज़ादु आहे। मुमल घणनि संगरनि खां आज़ादु आहे। हुकुम कयो बाबा साईं, करणो छा आहे? सोठा मुंहिंजो सब्र जवाब ॾेई चुको आहे। मुंहिंजी बर्दाश्त ख़तम थी चुकी आहे। ज़िल्लत ऐं नाकामी जे एहसास मुंहिंजे वजूद खे झोरे छॾियो आहे। हिकु मामूली छोरी मुंहिंजी पूरी सल्तनत जा बुनियाद हिलाए छॾिया आहिनि। सरकार तव्हां एसपी ज़रा अलीअ जी था ॻाल्हि कई। ॿियो कंहिं में दम आहे जो मूंखे लोॾण जो बि सोचे? हाणे मूंखे इन ई एसपीअ जो दिमाग़ बि दुरुस्त करणो पवंदो। बाबा साईं, ये मुंहिंजी जान बि तव्हांजे अॻियां हाज़िर आहे। तव्हां हुकुम कयो। वरी बि सोचे वठ सोचा, ॾाढो ॾुखियो टास्क आहे। मतां ऐन टाइम ते कंध कढण जो सोचे वठ। बाबा साईं, जॾहिं चवां थो मां त तव्हांजे आॾो ही सिर ॾियण लाइ बि तयारु आहियां। इन खां अलावा बि मां तव्हांखे ख़ातिरी कहिड़ी ॾियण आहियां बाबा साईं? किथे ईअं न थिए सोठा जो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधण खां पोइ, बल्कि मुंहिंजो मनसूबो ॿुधण खां पोइ तुंहिंजे मथे मां इहा वफ़ादारी वारी हवाई निकिरी वञे। छो जो एसपीअ खे झुकाइण जो मूंखे ॿियो को तरीक़ो ई सम्झ में नथो अचे। सिर्फ़ इन ई तरीक़े सां शहरोज़ ख़ान हुनजी पोड़की मां ॿाहिरि निकिरी सघे थो। छा सम्झई? सोढा, मूं त तोखे पहिरीं ई चयो त मुंहिंजो मनसूबो ॿुधण खां पोइ तुंहिंजे मग़ज़ मां इहा वफ़ादारी वारी हवा निकिरी वेंदी। निकिरी वई न? बाबा साईं, जेकी तव्हां ॻाल्हि कई आहे उहा तव्हां पंहिंजी शान जे ख़िलाफ़ ॻाल्हि कई आहे। जंग ऐं इश्क में सभु कुझु जाइज़ हूंदो आहे सोढा। न बाबा साईं, न। जंग जो भी हिकु असूल हूंदो आहे त कंहिं बि ॿार या औरत जे मथां हथ नाहे खणबो। जेकॾहिं तूं इहो कमु न कंदे सोढा त तूं छा थो सम्झी? छा मूं वटि माण्हुनि जी खोट आहे? ज़ीनत, ॻाल्हि त ॿुध। मुंहिंजो हिकिड़ो कमु कंदी। आहियां ई त विगी सही, पर आहियां त तुंहिंजी मां न। छा करणो आहे?
मुंहिंजी संभाजड़ी थी मां सदको वञई मुंहिंजा 2 जोड़ा मेरा थी पिया आहिनि अलाए छो तबियत में बि मज़ो न आहे इहे 2 जोड़ा छा छोले वठ रब साईं तोखे ख़ुशि रखंदो। अजीब औरत आई माई, सूर बि ॾेई थी ऐं ख़ुशि रहण जी दुआ बि ॾेई थी। न न अॻिते को बि ॾुख कोन ॾींदी साईं, तूं रुगो हिम्मत कर 2 जोड़ा छा छोले वठ मुंहिंजी अम्मा। सोडा ख़ान कीअं आयो आहीं? कुझु परेशान लॻी पियो, ज़रूर का ॻाल्हि आहे। समझी वियसि मूंखे लॻे थो तोखे ज़ीनत सां ई कुझु ॻाल्हाइणो आहे, ईअं न? माई तूं हर ॻाल्हि खे उबतो सोचींदी आहीं, इहा तोखे वॾी आदत आहे। जेको वणी वञी सोच, जेकर मूंखे भउ हुजे हा न त पोइ हिते घर न अचां। मूंखे ख़बर आहे ज़ीनत सां बाग़ में त तूं सफ़ा आसानी सां मिली सघीं थो, पर हिते को तकिड़ो कमु हूंदई तॾहिं त आई वहीं। सोडा तूं हिन जे मुंहुं छो थो लॻी? तूं मूंखे ॿुधा, परेशान छो आई ऐं ख़ैर में आयो आहीं? ज़ीनत हेॾे अच तोखे ॿुधायां। हा डिॼ न अम्मा तूं वञीसि भर में मिड़ई तोसां कन में कुझु ॻाल्हाईंदो, आराम सां ॻाल्हायो, थोरो घर कमु करे थी वठां। ॻाल्हायो मोकल अथव। तूं थी हली वई आहे, तूं हाणे ॻाल्हि कर। हाणे मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। खान बहादुर जो दिमाग़ ख़राब थी चुको आहे। पुट जी गिरफ़्तारी खां पोइ ज़ख़्मी नांग वारी सुर हालत अथसि। असुल ख़ानदानी रवायतुनि ऐं असूलनि खे लताइण लाइ तयारु आहे। हे जागीरदार धरती जा फिरौन आहिनि, हिन में चङाई जी उम्मीद रखणी बेकार आहे। ऐं हा, जेकी मां तोखे ॻाल्हि ॿुधाइण वारो आहियां न, ॻाल्हि ॿुधंदीअ न त पेरनि हेठां असुल ज़मीन निकिरी वेंदई। अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे सोडा ख़ान? ज़ीनत असुल मुंहिंजी त दिलि चवे थी सीने वारी बंदूक हणी मुंहिंजी झंग वसायां, पर हाणे मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। अॼु ॾिसो त हिन शैतान कहिड़ो फ़ैसिलो रचायो आहे। बिजार ख़ान ये छोकरी केर है? पहिरियों मूंखे ॿुधाए त छोकिरी आहे कीअं, पोइ मां तोखे ॿुधाईंदुसि त छोकिरी केर आहे। मां त जोरी आहियां ऐं हीरे जी परख मूंखां वधीक केर थो करे सघे। इहा छोकिरी जेकॾहिं मां तोखे वठी ॾियां, बदिले में तूं मुंहिंजे कहिड़े कमु अची सघीं? कमाल है यार बिजार ख़ान, अॼु ताईं मां तव्हां खां को मुआवज़ो वरितो आहे जो हाणे वठंदुसि? तूं सही थो चई शम्स, अॼु ताईं तूं बेलोस थी करे मुंहिंजो साथ ॾिनो। मूंखे त छोकिरी खान बहादुर जे ॻोठ जी बि लॻे, छा इहा किडनैप करे तूं मूंखे ॾियण जी ॻाल्हि करी छा? असल में खान बहादुर मुंहिंजो सालिया सां राज़ीनामो करणु थो चाहे। मूं सोचियो त राज़ीनामे जेवर सालिया खां उनजी भेण बि संग छॾियो। मूंखे इहो ॿुधाए त इहे फोटू तो वटि किथां आया? जंहिं कॾहिं इहे फोटू तोखे खान बहादुर ॾिना त पोइ यकीन कर असांजे तसवुर खां वधीक घटिया इंसान आहियो। खान बहादुर हिन वक़्तु सख़्तु मुसीबत में। तूं ज़र अली सां ॻाल्हाए हुनखे थोरी रिआयत वठी। कमाल है यार, ज़र अली जे महबूबा जे भाउ जो क़त्ल थियल आहे, उहो इन मामले में मुंहिंजो चवण कीअं वठंदो? आयो आहे बानो। कहिड़े कम सां आयो आहीं गामण खान? मूं ॿुधो आहे त तुंहिंजो मासाद आयो आहे, पर मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजां, उन सां शादी न कजां, हू वॾो किनो माण्हू अथई। ॻाल्हि ॿुध, तोखे इहो कंहिं चयो त मां हुन सां शादी करण वारी आहियां? भानू, ॻोठ में सभिनी जे वात ते इहा ई ॻाल्हि थी हले। चाचे चिबड़ सारंग खे तोसां शादी लाइ हिते घुरायो आहे। बकवास था कनि माण्हू, ऐं तूं बि पंहिंजी बकवास बंदि कर। भानू, हुनखे ढंढ में हण, मूंसां शादी कर, मां तोखे ॾाढो ख़ुशि रखंदसि। हूअं बि मूंखे ॾिस,
मुझ कत ॾिस, मुंहिंजा वार ॾिस वार, वरी मुंहिंजूं अखियूं ॾिस, सभा कुर्बानियूं अखियूं अथई मुंहिंजूं। मूंसां शादी करो न नाटक खे छॾ। तू न सफ़ा फिल्मनि जो हीरो थो लॻी, हीरो। वाकई मां हीरो आ, हीरो। मां तोखे हिकिड़ो फिल्मी डायलॉग थो ॿुधायां, जेको मशहूरु डायलॉग अलाए कहिड़ी फिल्म जो। तूं अगरि मूंखे चई त वञ आसमान जा तारा लाया, मां उहे तारा लाए तुंहिंजे आॾो पेश कंदुसि, आॾो रखंदुसि। तू वरी खिली थी चिमनी, कुटिया बाहर मिले कच्चा भीड़ो मैं। चलिए बस चलिए करो की इहा त तूं इलाही बुरी ख़बर ॿुधाई आहे ज़ीनत। भाउ सोडे खे लख शाबाशू हुजनि जो असांखे अॻुवाट ख़बरदार कयो अथसि। सोडे कसम ॾिनो आहे त हुनजो नालो कंहिं सूरत बि ज़ाहिर न थिए। ज़ीनत ऐं चरी त कोन थी आहियां जो मोहसिन खे रुसवा करायां। मूं सोडे खे इहो ई चयो हुयो त चांडोकी वॾी समझदार छोकिरी आहे। खान बहादुर जो पुटु छा अरेस्ट थियो? हू त होश मां ई निकिरी वियो आहे। होश न, हू माड़पे मां निकिरी वियो आहे। शहरोज़ खान खे तुंहिंजियूं पिटूं खाई वियूं। हू चवंदा न आहिनि कुदरत जी देग थोरो देर सां तपंदी आहे, पर जंहिं वक़्तु तपी वञे देर न लॻंदी आहे। ख़ुदा कंदो त शहरोज़ खान वधीक बुछड़ो थींदो। ऐं बाबा साईं ऐं ज़र अली खे मामले खां आगाह करियां थी। पोइ ॾिसूं था त बाबा साईं जो कहिड़ो रिएक्शन आहे। रईस साहब जो हुकम आहे, तव्हां छा खाईंदव? चओ, तोखे ख़बर न आहे त मुंहिंजी मानी हवेली मां ईंदी आहे, उहा किथे आहे? मूंखे का बि ख़बर न आहे। साहब चयो त मानी जो पुछा करे वञ। किथे आहे तुंहिंजो सूबेदार? किथे आहे इहो नमक हराम? सॾु करी छॾे। सूबेदार बचला बचला। छाते कूकूं तो करी नंढा रेस छा थियो आहे? सूबेदार बचल, मुंहिंजी मानी किथे आहे? मानी जेका ख़ासि मुंहिंजे लाइ आई आहे हवेलीअ ते, उहा मानी उहा एसपी साहब खाई छॾे। तव्हांजे नाले पुछा कई त पुछो छा खाईंदो? सूबेदार तू इहो न विसार, पूरा 2 लाख रुपया तोखे बाबा साईं ॾिना आहिनि, सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुंहिंजी क़िस्मत जे लाइ, मुंहिंजी क़िस्मत जे लाइ। शहरोज़ खान जॾहिं पाण ते मुसीबत ईंदी आहे त पोइ ॿियो को यादि नाहे ईंदो। एसपी साहब तव्हांजे हवाले सां पल पल जी रिपोर्ट वठी रहियो आहे। बाक़ी छा? अरे बुध सूबेदार, छा तूं मूंखे 12 मानी घुराए ॾींदे? तुंहिंजे चवण जो मक़सदु छा आहे त मां तुंहिंजी हिन थाणे जी छिटी दाल खाईंदुसि? हाँ, मेरू खान बहादुर काल करे मूंखे ख़राब नतीजनि जी धमकी ॾिनी आहे। लॻे थो त इहो खान बहादुर आपे मां निकिरी वियो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भली करे आए पुट। थैंक यू। कीअं आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास। तव्हां ठीकु आहियो? ठीक ठाक। चाची साहिब तव्हांजी तबियत ठीकु आहे? पुट ज़र अली
मिड़े साह खणो पिया, बाक़ी तबियत कंहिंखे यादि आहे। ज़रली ख़ुशि ख़ैर आफ़ियत जे बदिरां असांखे असल मसइले ते फोकस करणु घुरिजे। मां बाबा खे खान बहादुर जे इरादनि खां वाक़िफ़ करे चुकी आहियां। मूं अव्हां जी हिफ़ाज़त ख़ातिर घर जे ॿाहिरां पुलिस पिकेट क़ाइमु करण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। रुगो पुलिस पिकेट क़ाइमु करणु इन मसइले जो हल न आहे ज़हर अली, बल्कि मां चाहियां थो पुलिस पिकेट क़ाइमु करे उन्हनि खे ख़बरदार करण बदिरां अंधेरे में रखूं। भले हो सम्झनि त असां ख़ौफ़ में आहियूं, ईंदा त दुख खाईंदा। आउं बाबा साईं जी ॻाल्हि खे सेकेंड कंदसि। ज़र अली, मूंखे ई चांडो की ॿिन्हिनि खे बंदूक हलाइण ईंदी आहे। सोडा इहो त चङो कयो, तूं चाचे शाह मुरादारनि खे इन ॻाल्हि खां आगाह कई। सोडा हिकिड़ी ॻाल्हि चवां, हे जेके अमीर आहिनि न, ये कॾहिं बि यार कंहिं ग़रीब जा सच्चा दोस्त न थिया। अरे यार सालिया, मूं कॾहिं दावा बि न कई तो खान बहादुर और शेरोज के मुंहिंजा दोस्त आहिनि। यार सोडा माफ़ कजांइ, ॻाल्हि थोरी ॾुखी आहे पर सच त इहो ई आहे। तो त सॼी ज़िंदगी इन दर जी ग़ुलामी कई आहे। सालिया हाणे तूं बि टोके थो न, जेकॾहिं उनजे दर जो मां ग़ुलाम हुजां न त उनजे मनसूबे जो तोसां सिको न कयां। बहरहाल सोडा खान बहादुर जे ख़िलाफ़ असांखे चाचे शाह मुरादारनि जो साथ ॾियणु घुरिजे, छो त मल्हार पंहिंजो यार हो, यार न पर भाउ। उनजे वालिदिन ते जेकॾहिं को ॾुखियो वक़्तु अचे थो, मां बर्दाश्त न करे सघंदुसि, न ई ख़ामोश रहंदुसि। मूं खान बहादुर जे साम्हूं हुनजो कमु करण जो वाइदो कयो हुयो, जीअं चाचे शाह मुराद खे ज़हनी तौर ते तयारु रहण जे लाइ टाइम घुरिजे। साले तूं त चङी तरह ॼाणी थो, खान बहादुर जा हथ वॾा आहिनि ऐं अॼुकल्ह चंद रुपयनि जे ख़ातिर माण्हू कुझु बि करण जे लाइ तयारु आहिनि। साले ॻाल्हि ॿुध ज़ीनत, हाणे तूं मूं ते भरोसो करे सघीं थी। सची अॼु खां पोइ तोखे धोखो कान ॾींदसि। सिज ओलह खां उभरी सघे थो, पर तुंहिंजी सोच तब्दील थिए इहो मुमकिन ई न आहे। वॾी वात फाटोड़ी आई छोरी, ही कोठ वारा तोखे सम्झण था वीचारी गूंगी आ, मिस्कीन आ, आई वात में सिपाही कोन अथसि, ॻाल्हाए कान थी, वॾी मेसड़ी आ तूं। हा अहिड़ी हुयसि, पर वक़्तु मूंखे सेखारियो हद खां वधीक सब्र ऐं दरगुज़र जी आदत माण्हू जी इज़त नफ़्स खे ख़तम करे छॾींदी आहे। हर इंसान मां हुनजो पीउ ॾाढो पर ॾाढो ॻाल्हाईंदो आहे। नानी पर नानी जी जेके ख़ूबियूं आहिनि न, उहो इंसान जे रत में शामिल हूंदियूं आहिनि। हा, तूं मूंखां छा पे पुछणु चाहियो? हा यादि आयो यादि आयो, मूं इहो पे पुछो, सची सची ॿुधाए, सोढो न कहिड़े कम सां आयो? ॾिस मूंखे सची ॿुधाए। हा ख़ुशि लॻो पियो आहियां। ॾे ख़बर राति जी मानी में छा खाईंदे साईं? भला बिरयानी पचायां तुंहिंजे लाइ? ॻोठ हलूं? अरे साईं, मूं तोखां मानी जो पुछियो आहे, तूं ॻोठ जी ॻाल्हि पियो करीं। मानी वणे कोन थी साईं, मंझंदि बि तव्हां कुझु न खाधो आहे। साबू तो मूंखे चयो अॼु पाण ॻोठ हलंदासीं, ॻोठ वठी हल। तो मानी कोन खाईंदो, कॾहिं बि कोन खाईंदो, कॾहिं बि कोन खाईंदो, कॾहिं बि कोन खाईंदो। हा साईं, मां तव्हांखे ॻोठ वठी हलां, पर यार उते हिकिड़ो मसइलो थी पियो आहे, इन ई करे हवेली जो माहौल गरम हूंदो, पाण 2-3 ॾींहंनि खां पोइ हलंदासीं। मूं चयो मूंखे ॻोठ वञिणो आहे, बसि ॻोठ वञिणो आहे। उते तुंहिंजो ख़्यालु केरु रखंदो चरिया? हिते त मां सॼो ॾींहुं तुंहिंजूं फरमाइशूं पूरियूं कंदो आहियां, तूं त इन जे क़ाबिल ई न आहीं। तूं त पंहिंजो इहो नक बि पंहिंजे हथनि सां नथो साफ़ करे सघीं। छो नथो पंहिंजे हथ सां नक साफ़ कयां? ॾिस हाणे त तूं वॾो होशियार थी वई। हाणे जल्दी जल्दी हिकिड़ी छोकिरी पसंदि करे ॾाढी सुहिणी हुन सां शादी करे वठ। ॻोठ जी छोकिरियूं न सुठी हूंदियूं आहिनि, मां ॻोठ में हली शादी कंदुसि। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।